नाज़रीन हाज़िर इन वक्त जूं हेडलाइंस। जदीद सिंधी क़ौम परस्ती जो बुनियाद रखंदड़ साईं GM सैयद जी 119 सालगिरह सन समेत सॼी सिंध में मल्हाई पई वञे। डिप्टी कमिश्नर हैदराबाद पारां सन में साईं GM सैयद जी सालगिरह मल्हाइण ते पाबंदी हणी कलम 144 लागू करे छॾियो। सखर में न्यूगोट कब्रिस्तान जे वण में टंगियल लाश हथ संदसि अस्पताल मुंतकिल। पुलिस मूजिब हथायल लाश जी सुञाणप उबावड़ वासी गुलाम नबी चाचड़ तौर थी आहे। तालकेठुल यूसी तो जे गोट साहिब ॾिनो बंगलाणी गोट बुलंद खान बंगलाणी समेत मुख़्तलिफ़ गोठनि पारां पुलियो जो बाइकाट। ॻोठाणनि एहतजाज कंदे चयो त बरसातनि सबबि घर घाट ज़मीनूं तबाह थी वियूं, पर पोइ बि तालके इंतिज़ामिया का बि सार न लधी ऐं न ई का रिलीफ मिली सघी। वधीक उन्हनि जो चवणो त रेड क्रॉस ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि पारां बि रिश्वत ते मनपसंद माण्हुनि में टोकन विरहाया विया। ॻोठाणनि वधीक KBK वेब न्यूज़ जे नुमाइंदे सां ॻाल्हाईंदे चयो त तालकेठुल इंतिज़ामिया ऐं समाजी तंज़ीमनि खे वावर करण जी अपील कयूं था। सिंध जे सरहदी इलाइक़े कशमोर वेझो खरोड़ में पंजाब पुलिस ऐं ॾोहारियुनि जे विच में मुक़ाबले में हिकु ॾोहारी मुश्की सेलरो मारिजी वियो, जॾहिं त राणो सेलरो ज़ख़्मी हालत में फ़िरार। रिपोर्ट मूजिब पंजाब पुलिस जा एहलकार आमिर अली, सखावत अली समेत 3 एहलकार ज़ख़्मी ऐं हिक जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। संदसि ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ रहीम यार ख़ान रेफर कयो वियो।